अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट जो जेका बाक़ी पार्ट हुयो, सेकेंड पार्ट उहो आहे। ठीकु आहे, त हाणे मां तव्हांखे इन में ॿुधायां त इनडायरेक्ट स्पीच कीअं ठहंदा। जीअं त तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो हुयो त रिपोर्टेड वर्ब प्रेज़ेंट में हुजे त सेंटेंस जे वर्ब में चेंज कोन थींदो। जीअं हिते लिखियलु आहे, हू मूंखां पुछंदी आहे छा तव्हांखे अंब पसंदि आहिनि। She says to me, do you like mango? हिन मूंखां पुछियो छा तव्हांखे अंब पसंदि आहिनि। She asks if I like mango. Says खे पाण हिते ask में तब्दील कयो आहे। ठीकु आहे, उहो इन करे कयो आहे त सवाल पुछणो आहे। हिते सवाल पुछियो वियो आहे ऐं सवाल पुछण लाइ ask जो इस्तेमालु थींदो आहे। ऐं इन सेंटेंस में जेका टू मी अचे पियो, हुन खां पाण खे ख़बर पवंदी त सवाल कंहिंसां पुछियो वियो आहे। यू ई इंटेरोगेटिव में ॿुधाए पियो। ठीकु आहे, यू जेका आहे उहो डायरेक्ट में हुयो ऐं यू इन करे इस्तेमालु कयो आहे त मूंखां पुछियो वियो आहे, ॿिए कंहिं पुछियो आहे। ठीकु आहे, अगरि पाण पुछंदासीं या पाण पंहिंजे बारे में ॿुधाईंदासीं त आई जो इस्तेमालु कंदा आहियूं। रिपोर्टेड वर्ब प्रेज़ेंट में हुयो, इन करे रिपोर्टेड स्पीच बि प्रेज़ेंट में हूंदी। इहो रूल आहे। ऐं जॾहिं पाण इनडायरेक्ट में इंटेरोगेटिव चेंज कंदासीं त पाण इफ़ जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं इफ़ खे इस्तेमालु करण खां पोइ सेंटेंस खे इंटेरोगेटिव न बल्कि अफर्मेटिव या सिंपल सेंटेंस में चेंज कंदासीं। इहो ई मां मिसाल सां सम्झायां थो त तव्हांखे क्लियर थी वेंदो। हिते मिसाल लिखियलु आहे, हू पुछे थी छा तव्हां मोबाइल इस्तेमालु करे रहिया आहियो। She says, are you using mobile? हिन खां पोइ हिते हिन जो छा थींदो इनडायरेक्ट में, त हू पुछे थी त छा मां मोबाइल इस्तेमालु करे रहियो आहियां। हिन जो थींदो she asks if I am using mobile. हू पुछे थी सना खां त छा तव्हां कमरो साफ़ करे छॾियो। She is saying to Sana, have you cleaned the room? हू पुछे थी छा सना कमरो साफ़ करे छॾियो। She is asking if Sana has cleaned the room. पोइ हिते लिखियलु आहे, हू पुछे पई मूंसां त छा तव्हां जनवरी सां पढ़ाए रहिया आहियो। She is asking to me, have you been teaching here since January? हिन जो थींदो, हू पुछे पई त छा मां जनवरी सां पढ़ाए रहियो आहियां। She is asking if I have been teaching here since January. पर्सन्स ऐं प्रोनाउन पाण जेका आहे उहो ॻाल्हाइण वारो केरु आहे उन जे हिसाब सां चेंज कंदा आहियूं त केरु ॻाल्हाए पियो, केरु ॿुधाए पियो छा। ठीकु आहे, त उन हिसाब सां पर्सन्स ऐं प्रोनाउन चेंज थींदा आहिनि ऐं रिपोर्टेड वर्ब जे मुताबिक़ रिपोर्टेड स्पीच चेंज थींदी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त पंहिंजा रिपोर्टेड वर्ब पास्ट में हुजे त रिपोर्टेड स्पीच कीअं चेंज थींदा। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, रिपोर्टेड स्पीच जे टेंस खे बि पास्ट फॉर्म में चेंज कंदासीं। हाणे हिते लिखियलु आहे, हिन अली सां पुछियो छा तव्हां वटि गाॾी आहे। She said to Ali, do you have a car? हिन जो थींदो, हिन अली सां पुछियो छा हुन वटि गाॾी आहे। He asked to Ali if he had a car. पाण हिते said खे asked में चेंज कयो आहे ऐं इन्वर्टेड कॉमा या क्वेश्चन मार्क हटाए उन जी जॻह ते इफ लॻायो आहे। प्रोनाउन खे ॿुधाइण वारे जे हिसाब सां चेंज कयो आहे ऐं प्रेज़ेंट इंडेफिनेट खे पास्ट इंडेफिनेट ठाहे इंटेरोगेटिव जी जॻह ते सिंपल टेंस ठाहियो आहे। ठीकु आहे, जीअं त इहो रूल आहे, प्रेज़ेंट जा जेतिरा बि टेंस हूंदा उहो उन टेंस जी पास्ट फॉर्म में चेंज हूंदा। ठीकु आहे, हाणे हिते एग्ज़ाम्पल लिखियलु आहे, इहो मां ॿुधायां। हिन चयो छा तव्हां कार हलाईंदो। She said, will you drive a car? हिन जो थींदो, हिन पुछियो त छा मां कार हलाईंदो। She asked if I would drive a car. पोइ हिते ॿी मिसाल लिखियलु आहे, उन्हनि असां सां पुछियो त छा असां उन्हनि सां गॾु हली रहिया आहियूं। They said to us, are we going with them? पोइ हिन जो थींदो, उन्हनि असां सां पुछियो त छा असां उन्हनि सां गॾु वञूं पिया। They asked us if we are going with them. मथे सेंटेंस में पाण फ्यूचर इंडेफिनेट इस्तेमालु कयो, पर पास्ट में जॾहिं उनखे चेंज कंदासीं त फ्यूचर जा जेका सब टेंस आहिनि उन में विल जी जॻह वुड अची वेंदो। जीअं विल बि हूंदो त वुड बि अची वेंदो ऐं विल हैव आहे त वुड हैव अची वेंदो।
बाक़ी प्रेज़ेंट जे टेंस खे पाण पास्ट जो टेंस ठाहींदासीं अफर्मेटिव फॉर्म में। हाणे मां तव्हांखे ॿुधायां WH क्वेश्चन जे बारे में। WH क्वेश्चन जेका उहो बि इन तरह हिते चेंज थींदा, पर हुन में जेका इन्वर्टेड कॉमास आहिनि उहो हटाए हुन खां पोइ हुते इफ़ या दैट कोन लॻाईंदासीं, हुते कुझु बि कोन लॻंदो। ठीकु आहे, जीअं पाण हुते इफ़ लॻाए हुन जा सेंटेंस ठाहिया हुया, सिंपल सेंटेंस ठाहिया हुया, इन तरह WH क्वेश्चन जा जेका सेंटेंस हूंदा उनखे बि पाण सिंपल ठाहींदासीं। हाणे मां तव्हांखे हिन जी कुझु एग्ज़ाम्पल्स ॾेई करे सम्झायां त उहो पुछे थी त तव्हां किथे वञो पिया। शी सेज़ टू मी वेयर आर यू गोइंग। हिन जो जेका थींदो उहो पुछे थी त मां किथे वञा पियो। शी आस्क वेयर आई एम गोइंग। इहो हुयो प्रेज़ेंट में। हाणे मां पास्ट में हिकिड़ो ॿुधायां त जीअं हिते अगरि लिखियलु आहे शी सेड वेयर आर यू गोइंग, पोइ हिन जो छा थींदो शी आस्क वेयर आई वॉज गोइंग। पोइ हिते लिखियलु आहे हिन पुछियो तव्हांजो नालो छा आहे। ही सेड टू मी वॉट इज़ योर नेम। हिन जो थींदो हिन पुछियो त मुंहिंजो नालो छा हो। ही आस्क टू मी वट माई नेम वॉज। हुन सारा सां पुछियो तव्हांजो घर कहिड़ो आहे। दे सेड टू सारा विच इज़ योर हाउस। हिन जो थींदो हुन सारा सां पुछियो त हुनजो घर कहिड़ो आहे। दे आस्क सारा विच हर हाउस वॉज। त इहो हुयो अॼु जो पंहिंजो टॉपिक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जो बाक़ी पार्ट जेका मां कल्ह जी वीडियो में चयो हुयो। ऐं अॼु खां पंहिंजो इहो कोर्स थिए पियो कंप्लीट। तव्हांखे जेका बि क्वेश्चन ऐं कंफ्यूजन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ वरी मिलंदासीं इंशाल्लाह नेक्स्ट को कोर्स सां गॾु। ऐं मां उमीद थो कयां तव्हांखे हिन कोर्स सां इलाही कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।